الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد لله ملك السماوات والأرض وما فيهن وهو على كل شيء قدير صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे सम्झाइण जे लाइ क़ुरान पाक जे अंदरि तरह तरह मिसाल ऐं तरह तरह अंदाज़ बयान फरमाया आहिनि। किथे अल्लाह तबारक व ताला इंसान खे दलील ॾेई करे सम्झायो आहे त वहदहु ला शरीक हिकु ख़ुदा आहे, उन जी इबादत तोखे करणी आहे। उन जे लाइ दलील ॾिनई त मां दुनिया जे हर शइ खे ख़लक़ियो आहे, मां पैदा कयो आहे, मां मालिक आहियां हर शइ जो। जे ॿियो को आहे त भला करे ॾेखार, ज़ाहिर कर। जे ॿियो को बादशाह आहे त पोइ भला साम्हूं आण, पर कोई कोन्हे अल्लाह ताला खां सवा। किथे अल्लाह तबारक व ताला पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे, इंसान खे अहसासु ॾियाराईंदे त जेकॾहिं तो वटि जिस्मानी ताक़त आहे ऐं तूं चईं थो त मां ॾाढो आहियां, त पोइ मुंहिंजे ताक़त खां वधीक कंहिंजी बि ताक़त कोन्हे। जे आहे कोई त ज़ाहिर करे ॾेखार, कोई कोन्हे। किथे दौलतमंदनि खे अल्लाह तबारक व ताला दौलत खसे करे फ़क़ीर बनाए ॾेखारियो दुनिया खे, पोइ गोया के इहो पैगाम ॾिनई त जे मूंखां वधीक को बादशाह हुक्मरान दौलतमंद आहे त ज़ाहिर करे ॾेखारियो। तरह ई अंदाज़ सां अल्लाह ताला इंसाननि खे सेखारियो आहे, सम्झायो आहे। पछाड़ीअ इंसान जॾहिं शैतान जे चंबे में जकड़िजी थो वञे, अल्लाह तबारक व ताला जे इन्हनि दलीलनि, नसीहतुनि, दड़कनि ऐं कावड़ खे नथो सम्झे त पोइ अल्लाह तबारक व ताला इंसान खे जहन्नम जा उहे दड़का बि ॾिना आहिनि त जहन्नम जा ज़ंजीर पाराए करे जहन्नम जे अंदरि उछलाए करे तरह जो अज़ाब ॾेई करे साड़े हिसाब वठंदुसि। इंसान तब नथो मञे त अल्लाह तबारक व ताला उनखे जन्नत जूं नेमतूं उनखे ॾेखारे करे ज़ाहिर करे ॿुधाए करे पोइ अहसासु ॾियारियो आहे त माना इन तरह सां बंदो अचे। माना अल्लाह तबारक व ताला चाहे थो त बंदो मुंहिंजे दर ते अचे, जंहिं बि तरह सां अचे, दलील ॿुधी सम्झी मञी करे अचे, मुंहिंजे कावड़ ऐं गज़ब खे ॾिसी करे अचे, मुंहिंजे प्यार शफ़क़त खे ॾिसी करे अचे, मुंहिंजे ताक़त खे ॾिसी करे अचे, कंहिं न कंहिं तरह सां बंदो मुंहिंजे दर ते अचे त मां माफ़ु कयांसि। जीअं दुनिया जे अंदरि पीउ माउ चवंदा आहिनि न त कंहिं न कंहिं तरह सां मुंहिंजो बच्चो रुगो सालियो थी पए, सदोरो थी पए, पोइ मूंखे जीअं करिणो पियो मां कंदुसि, वसु हलाईंदा आहिनि। अल्लाह तबारक व ताला पीउ माउ खां वधीक 70 हिसा इंसान ज़ात सां शफ़क़त ऐं रहमत कंदड़ ज़ात आहे। इंसान न पियो सुधरे। अॼोका जेके लफ़्ज़ आयत जे अंदरि अल्लाह ताला बयानु फरमाया, उहे पंहिंजे अजीब ताक़त ऐं कुदरत जा बयानु कया आहिनि, जंहिंसां इंसान जो दिमाग़ हैरान थी थो वञे। मौलाना पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी साहिब जन पंहिंजे किताब में लिखियो आहे त असां हवाई जहाज़ जे ज़रिए हिकिड़े मुल्क ते सफ़र करण लाइ वञूं पिया। जॾहिं असांजो जहाज़ समुंड जे मथां हले पियो, काफ़ी अरसो समुंड जे मथां हलंदो रहियो, अचानक असांखे हेठि शीशे मां नज़र आयो त समुंड जे विच में बाहि पई ॿरे। जंहिंसां पुछोसीं हवाई जहाज़ जे स्टाफ वारनि खां त भाई हीअ छा आहे, तव्हां सफ़र कंदा रहंदा आहियो, तव्हांखे मालूमात हूंदी, हे पाणी वरी विच में बाहि? चई असांखे ख़बर न आहे, कैप्टन खां पुछा कयूं। कैप्टन ॾे विया, कैप्टन खां पुछा कयूं त कैप्टन हवालु सॼो ॿुधायो त चौधारी सॼो समुंड आहे, विच में तेल जो पेट्रोल जो हिकिड़ो चश्मो थो वहे, उन जे मथां वरी उन जो गैस थो वहे। हिकु दफ़े कुदरती आसमान खां हिकिड़ी बाहि अची करे इनखे लॻी, उन खां पोइ इहा बाहि उनखे लॻल आहे। पूरी दुनिया ज़ोर लॻायो आहे, चौधारी समुंड अथसि, पर इन बाहि खे विसाए न सघी आहे। इहा अल्लाह ताला जी ज़ात कुदरत ई आहे, जंहिं इहा बाहि लॻाई आहे, विसाईंदो बि उहो ई। दुनिया जी पहुच हिते हासिलु न आहे।
ये शयूं मिसाल आहिनि त रब तबारक व ताला जी ताक़त एॾी वॾी आहे, सॼी दुनिया गॾिजे, एॾो वॾो समुंड चौधारी पाणीअ जो उनजे विच में जे बाहि ॿारे त उनखे कोई विसाए नथो सघे। इहो मिसाल आहे हिकिड़ो। हे पूरो वजूद इंसान जो समुंड वांगुरु आहे। इन जे विच में हिकिड़ी दिलि आहे, इन दिलि जे अंदरि गुनाहनि जे नवसत जे करे जेकॾहिं बाहि लॻी वञे, इनखे अलाह ताला जो सजदो ऐं इबादत ई विसाए सघे थो, बाक़ी दुनिया जूं शयूं उनखे नथियूं विसाए सघनि। हीअ दिलि इंसान जी हिकु अहिड़ो टुकड़ो आहे रत जो, गोया के कुदरत जो बणायल हिकिड़ो ख़ज़ानो आहे। इन में जेकॾहिं नवसत जी, गुनाहनि जी, बुराइनि जी, फ़हाशनि जी, फ़िक्रनि जी, टेंशननि जी, बीमारियुनि ऐं मर्ज़नि जी जेकॾहिं बाहि लॻी वञे त इनखे अलाह ताला ई विसाए सघे थो। ॿी दुनिया जी काई टेक्नोलॉजी हिते पहुची नथी सघे जो हिन दिलि जे ग़ुबारनि खे विसाए सघे। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे, पीर साहिब ग़ालिबनि लिखियो आहे त असां कज़किस्तान जे सफ़र ते हुयासीं, ज़मीनी रस्तो, अचानक नज़र पई त हिकिड़ी बाहि पई ॿरे, पर बाहि बि एॾी डिघी ॼणु ईअं पिलर आहिनि, मीनार आहे को वॾो। पुछा कईसीं आस पास वारनि खां त भाई हे छा आहे? चई हिते तेल जो खूह हुयो, हिकु कंपनीअ खोटींदे आख़िरी मराहिल में जंहिं महिल हुयो त हिननि खां टेक्निकल का ग़लती थी वई जंहिंजे करे हिनखे बाहि लॻी वई आहे। इहा बाहि अॼु ताईं न विसी आहे, हिनखे 2-3 साल थी विया आहिनि। चए भला हिनखे विसाइण जी कोशिशि कई वई आहे? चए रशिया मुल्क वारनि, पावरफुल कंपनी आहे हिकिड़ी, उन फायर ब्रिगेड जे ज़रिए वॾो पाणी दुनिया जो हासिलु करे हेलीकॉप्टरनि जे ज़रिए हुनखे 2 साल ताईं इन थोरी बाहि खे विसाइण जी कोशिशि कई आहे। उहा कंपनी थकिजी हारे हली वई। हाणे हितां जे माण्हुनि जो ऐलान आहे, हिन मुल्क जो, कज़किस्तान वारनि जो, त जेकॾहिं कोई इहा बाहि विसाए थो वञे, कोई बि दुनिया जो मुल्क, त हितां जी आमदनी, हितां जो पेट्रोल अधु उन्हनि खे ॾींदासीं। पर दुनिया सॼी आजिज़ आहे, नथी विसाए सघे। समुंड में त पहुच ई कान आई, हिते त पहुच बि आहे। त पोइ उहा जहन्नम जी बाहि जेका रब तबारक व ताला इंसान जे सज़ाउनि ऐं अज़ाब जे लाइ तयारु कई आहे, उनखे केरु विसाईंदो? एॾो रब अहकमुल हाकिमीन आहे, एॾो अहकमुल हाकिमीन आहे, जे कावड़िजे थो त इहा हालत आहे। सॼी दुनिया गॾिजे उनजे कावड़ ऐं गज़ब खे ज़रे बराबर बि कमज़ोर नथा करे सघनि। पर जेकॾहिं राज़ी थियण ते अचे, अल्लाहु अकबर। बुज़ुर्गनि लिखिया आहिनि, रब तबारक व ताला खे राज़ी करणु ॾाढो सवलो आहे। हिकु दफ़े हज़रत सुफ़ियान सूरी वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, सुतो पियो हो राति जो, ख़्वाब थो लहे, ख़्वाब में को हिकिड़ो सफ़ेद पोश नेक माण्हू अचेसि थो, चवेसि थो त उथी सुफ़ियान उथी, हे तुंहिंजो पाड़ेसिरी वफ़ात करे वियो आहे, वञ हिन जे जनाज़े में वञी शरीक थी। त हे उथियो, निंड मां जाग थी वियसि, उथियो, अखियूं मेटे करे पाण खे संभाले करे चवणु लॻो त मुंहिंजो पाड़ेसिरी त हिकिड़ो ई घरु आहे मुंहिंजे पाड़े में, उहो त शराबी आहे। सॼी ज़िंदगी हुनजी शराब कबाब में गुज़री आहे, गुनाहगार आहे। चलो जे भला मूंखे हुकुम थियो आहे त वञा थो। वञी करे वाक़ई वफ़ात करे वियो, ॾिठईं उनजो जनाज़ो कफ़न दफ़न सॼो बंदोबस्तु करे वापसि मोटियो। ॿिया बि माण्हू हुया, घर वारनि खां पुछा कयईं त मूंखे सम्झ में न आई इहा ॻाल्हि, हिन जी ज़िंदगी अजीब हुई ऐं वरी मूंखे हुकुम थियो आहे त हिन जो जनाज़ो वञी पढ़। घर वारनि ॿुधायुसि त वाक़ई हे त ॾोहारी बंदो हो, गुनाहगार बंदो हो, शराब कबाब सां मस्तीअ सां ज़िंदगी गुज़ारियईं। पर यार जंहिं महिल उनजे पछाड़ी मौत जो वक़्तु जंहिं महिल आयो, तंहिं महिल हिन जे अखियुनि में पाणी हो। चवे पियो त मुंहिंजा रब पंहिंजे उन बाने खे माफ़ न कंदे जंहिंजा हथ दुनिया ऐं आख़िरत खां बिल्कुलु ख़ाली आहिनि। अलाह साईं तुंहिंजे आॾो कहिड़ो कंधु खणंदुसि, जॾहिं त न दुनिया में को अमल कयुमि न आख़िरत जो को अमल। अखियुनि में पाणी हुउसि, ख़ुदा जे आॾो एॾो आजिज़ हो त मां तुंहिंजे आॾो कीअं कंधु खणंदुसि, दुनिया ऐं आख़िरत जो सामान कुझु बि मूं वटि कोन्हे को। अलाह ताला इन ॻाल्हि जे करे हुनखे बख़्शे छॾियो। ॾिसो सॼी ज़िंदगी ॾोहनि में थी गुज़रे, सिर्फ़ु 2 ॻोढ़ा अखि मॻारे थो त अलाह ताला हुनखे माफ़ थो करे छॾे। एॾो ताक़तवर ज़ात, सॼी दुनिया जंहिंजे ताक़त खे कमज़ोर नथी करे सघे, राज़ी थियण ते अचे थो त 2 अखि जे ॻोढ़नि सां। एॾो अहकमुल हाकिमीन ज़ात आहे। अफ़सोस असां इंसाननि पंहिंजे रब खे परचाइणु सुञातो कोन्हे, ॼातो न आहे।
असां गुनाह करे नाफ़रमानियूं करे रब खे कावड़ाइण ॼाणूं था, रब खे परचाइण नथा ॼाणूं। अल्लाह करे शल इहा ॻाल्हि असांजे दिलनि में अची वञे त रब कीअं परचंदो आहे, सफ़ा सवलो आहे। अल्लाह पाक क़ुर पाक में तरह ई अंदाज़ सां एतिरे अंदाज़ में फ़रमायो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फ़रमाइनि था त अल्लाह तबारक व ताला गोया कि हदीस क़ुदसी आहे, अल्लाह ताला फ़रमाए थो त बंदो मुंहिंजे आॾो जॾहिं हथ खणी करे मूंखे चवंदो आहे न, मुंहिंजा रब मुंहिंजा रब मुंहिंजा रब, जॾहिं मूंखे रब करे पुकारींदो आहे तॾहिं अल्लाह तबारक व ताला खे मलाइक वञी करे चवंदा आहिनि त या रब्बुल आलमीन, हे बानो रब 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 थो करे। अल्लाह ताला पुछा फ़रमाईंदो आहे त छो थो भला मूंखे पुकारे? इन जे करे त हिनखे यकीन आहे त मुंहिंजो बि को रब आहे, मुंहिंजो बि को हिसाब किताब करण वारो आहे, मुंहिंजो बि को संभालण वारो आहे जंहिंजो मां बानो आहियां। माना हिनखे यकीन आहे त मुंहिंजो रब आहे, पोइ तॾहिं मूंखे रब यकीन करे मञियो अथई, तॾहिं त मूंखे सॾे पियो। अल्लाह तबारक व ताला फ़रमाईंदो जॾहिं मूंखे थो सॾे न यकीन अथसि त बि मां उन बाने जो छा बाने जी कैफ़ियत आहे, छा रब ज़ुल जलाल जो आला मक़ाम आहे। बाने जे सुरण में माफ़ी वठण में देरि आहे, उनखे परचण में देरि ई कान थी लॻे। एतिरे ताईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फ़रमाईंदा आहिनि त बानो रोई पए अल्लाह ताला जे ज़ात जाॾो, रोअण न थिएसि न त रोअण जहिड़ो मुंहुं झले, एतिरो बि न थिएसि न त अखियुनि जे हिननि पिंबड़ियुनि में मख जे मुंडीअ जेतिरो ॻोढ़ो ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे किरी उते फासी पियो। मख जी मुंडी केतिरी आहे, एतिरो पाणी नंढड़ो कतिरो रुॻो इन अखि जे पिंबड़ियुनि में फासी पियुसि। अल्लाह ताला इन नंढड़े पाणीअ सां बि इन जे गुनाहनि वारे दफ़्तर खे धोई साफ़ करण ते क़ादिर आहे। तॾहिं त फ़रमाई लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्दि वमा फ़ीहिन्ना वहुव अला कुल्लि शैइन क़दीर, सभु शइ जो ख़ालिक़ ऐं मालिक मां आहियां, मूंखां वधीक कोई ताक़तवर कोन्हे। अल्लाह पाक शल तव्हां असांजी कमियुनि कोताहिनि खे माफ़ फ़रमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे बक़ाया ज़िंदगी पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला तव्हां असांजे दिलनि जे ग़ुबारनि खे हल्को करे, अल्लाह ताला तव्हां असांजे दफ़्तर गुनाहनि खे धोई करे नेकियुनि सां भरे, अल्लाह पाक आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।